मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सिविल अस्पताल नवाबशाह में, जिते STP जे मरकज़ी अॻवान निसार अहमद कीरियो जे भाउ सलमान कीरियो खे B सेक्शन थाणे जी पुलिस खणी वञी हाफ़राई कयो हो। हिन जो चवणु आहे त 4 ॾींहं अॻु खेसि पुलिस खणी वई हुई, उन खां पोइ हाफ़राई कयो। अॼु उनखे 10 ॾींहं थी चुका आहिनि। STP पारां एहतिजाज कयो आहे नवाबशाह प्रेस क्लब जे ॿाहिरां, लेकिन अञा ताईं हिन जो को दाद न थियो आहे। हिननि जो चवणु त पुलिस बिना जवाब जे, बिना कंहिं ॾोह जे खेसि हाफ़राई कयो आहे। अचो त वधीक सलमान खां पुछूं था त उहो इन बारे में छा था चवनि। कंटिन्यू। अस्सलाम वालेकुम। मूंखे हितां नेशनल सेंटर खां अॻियां खयो, गाॾी दियोसि मां अकेलो, उतां खणी मूंखे एयरपोर्ट गुलाम नबी मला इन मोबाइल घुराए मूंखे एयरपोर्ट थाणे ते खणी वियो। तक़रीबन राति जो 2:30 बजे मूंखे हितां खणी गुपचाणी थाणो आहे उते रखियनि। 5 ॾींहं मां उते हुउसि लापता। 6 ॾींहं ते खणी इन्हनि B सेक्शन थाणे वारनि खे अची ॾिनो। इन्हनि तक़रीबन 8 साढे 8 बजे मूंखे खणी विया, चयो SP ऑफिस तोखे पेश था कयूं। अखियुनि ते कपिड़ा वपड़ा ॿधी खणी विया शुगर मिल जे पोयां नंढो फाटक इते खणी विया। नालो पुछनि, ज़ात पुछनि, गोली हलाइनि मूं ते। गोली हलाइण खां पोइ चयईं जो SHO साहब पाण चयो तुंहिंजे भाउ सां मुंहिंजी दुश्मनी आहे। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं पुलिस जो शिकार थियल, हाफ़राई थियल सलमान कीरियो जूं, जंहिं हक़ीक़त ॿुधाई त मसिथ को बि अहिड़े क़िस्म जो को ॾोह नाहे, न को केस दाख़िल थियल आहे, पर पुलिस खेसि खणी वञी शुगर मिल जे ॿाहिरां खेसि हाफ़राई कयो आहे, खेसि गोली हलाई आहे। तव्हां इहो ॾिसी सघो था त पुलिस पारां जवाबदार तौर ते हिन खे हथखड़ी बि लॻल आहे, पर ही मां सम्झां थो दुनिया जो पहिरियों जवाबदार आहे। पुलिस जे बक़ौल आहे त जवाबदार, हथखड़ी बि लॻल अथसि, पर पुलिस मां हिते पहिरें ई कान्हे का, त इहा शइ साबित करे थी त ही बेॾोही आहे। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।